खैरपुर यूसी शादी शहीद देह छाड़ जे जनरल काउंसिल इरफान अली हाली बोटो पंहिंजे ऑफिस दरगाह लोंग फ़क़ीर ऑफिस में ॻाल्हाईंदे चयो त यूसी चेयरमैन साईं फ़क़ीर शेर अली ॾेथो जे हुकुम खे लबेक चवंदे 3 फरवरी ते अॻूणे MNA डॉक्टर सैयदा नफ़ीसा शाह जिलानी खे खैरपुर खां दरगाह लोंग फ़क़ीर ताईं विख विख ते गुलनि जी चरखा इस्तक़बाल ऐं वॾी रैली जी सूरत में दरगाह लोंग फ़क़ीर ते जलसेगाह में पहुचायो वेंदो ऐं सॼी यूसी जो गॾियल हिकु ई प्रोग्राम आहे। सॼी यूसी शादी शहीद जी अवाम शिरकत कंदो ऐं समुंड जियां छोलियूं हूंदियूं। हुन वधीक चयो त वाहिद पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे जेका अवाम जी ॾुखनि तकलीफ़ुनि खे सम्झी सघे थी ऐं हमेशह अवाम सां गॾु आहे। इन मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सचो कारकुन लियाकत अली ख़ासकेली मौलवी ग़ुलाम मोहम्मद भट्टी साफ़ी अब्दुल सत्तार मेहराणी इरशाद अली ओढाणो शोएब मल्हा ऐं ॿिया मौजूदु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।